पाकिस्तान स्टॉक मार्केट पहिरियों भेरो 1,47 पॉइंट जे बुलंद तरीन सतह पार करे वही। कारोबारी हफ्ते जे पहिरें ॾींहुं स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी, 100 इंडेक्स में 1,900 पॉइंट जो इजाफो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स 1,74,411 पॉइंट जे बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। पीपीजी नायब सदर सेनेटर श्री रहमान जी भारत पारां चनाब दरिया ते पन बिजली ठाहिण वारे मनसूबे जी मज़म्मत। सिंध सवण आहे त पन बिजली मनसूबो सिंध ताश वाइदे जी खुलियल भंजगड़ी आहे। भारत जो उहो मनसूबो पाकिस्तान जे तस्लीम थियल आबी हक़नि ते सिधी रीत हमलो आहे। सिंध ताश वाइदे जी हिक तरफ़ी मुअतली आलमी कानूननि, आलमी उसूलनि ऐं आलमी अमुन जी भंजगड़ी आहे। भारतीय मनसूबे सां पाकिस्तान जी आबी ज़रई ऐं माहौलियाती सलामती खे ख़तरा थींदा। पानी पाकिस्तान जे रेड लाइन आहे जंहिं ते का सौदेबाज़ी न थींदी। सिंध ताश माइदे जी भंजगड़ियुनि खे आलमी फॉरम ते असराइती अंदाज़ में उजागर कंदासीं। मुल्क में एक साल दौरान अटो 22.52 ऐं खंड 16.32% महांगी थी वई। शुमारियात खाते खाधे पीते जी शयुनि जे अघनि में फेरफार बाबति अंग अखर जारी करे छॾिया। शुमारियात खाते मूजिबि 1 साल दौरान गुड़ 12.46, मिर्च 10.31 आना 9.71% महांगा थिया। दाल माश 13.14, मैरिच 6.62 ऐं चणनि जी दाल जी क़ीमत में 29.66% वाध थी। पटाटा, बसर, टमाटा, चांहि जी पत्ती, वॾो गोश्त, नंढो गोश्त, खीर, ॾही ऐं खाजरो तेल जी क़ीमतुनि में बि जोॻो इज़ाफ़ो थियो। पाकिस्तान स्टील मिल मां हिक रात में करोड़े रुपयनि जी चोरी थियल मशीनरी पकड़जण खां पोइ सीईओ स्टील मिल जो नोटिस। इंचार्ज एडमिनिस्ट्रेशन एंड पर्सनल डायरेक्टोरेट चौधरी अकरम, सिक्योरिटी ऑफिसर मेन प्लांट काशिफ कपूर समेत 2 सिक्योरिटी गार्ड मुअत्तल। ज़रियनि मूजिबि इंचार्ज IMD ऐं SMD इंजीनियर कमर ज़मान भट्टी खे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर PSF CL ऐं इंचार्ज A&P जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। वक्ती मैनेजर फिनांस हुमेरा तबसुम खे इंचार्ज फिनांस डायरेक्टोरेट जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। खानपुर पुलिस जो 3 ॼणनि जे क़त्ल बाद ऑपरेशन 3 ॾोहारी मार्ची विया। पुलिस मूजिबि मार्ची वियल में बालिक ॾिनो खानानी जतोई, अरबेलो खानानी जतोई ऐं हिक ॾोहारी सुञाणप न थी सघी आहे। गुज़िरियल ॾींहुं शुजारपुर बाईपास ते जंहिं ते हथियारबंदनि जी फायरिंग में रुस्तम वासी घोट इल्ताफ़ महर, संदसि भाउ मोहम्मद हसन ऐं ड्राइवर मोहम्मद रमज़ान महर मारिजी विया हुआ। कुंडरी में हफ़्तो अॻु मुबैना तौर अगवा ॼाणायल नारी जो 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। ॻोठ शोरा फार्म वासी भेरो बल कोहली न्याणी लक्ष्मी जे अगवा जो केस दाख़िल करायो। फरियादी जो चवणु आहे त हफ़्तो अॻु जवाबदार घर में घिड़ी न्याणी लक्ष्मी खे अगवा करे विया हुआ। बेराड़ी में अंजुमन इत्तेहाद जे सॾ ते बिजली डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल। रहवासियुनि जो एस्को टंडो आदम SDO ऑफिस ॾाढो धरणो हणण जो ऐलान। बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाज तौर शहर जा समूरा दुकान बंद कया विया। सोमालीलैंड के मुल्क तस्लीम करण जी इसराइली कदम ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो आगामी इजलास अॼु तलब। पाकिस्तान समेत मुस्लमान मुल्कनि जे गॾियल पधिराई जारी। चयाऊं इसराइल तरफ़ां सोमालीलैंड खे तस्लीम करण आलमी कानून जी खुलियल भञकड़ी आहे। OIC परॾेही वज़ीरनि जे गॾियल पधिराई में पाकिस्तान, फ़लस्तीनी, कतर, सऊदी अरब, सोमालिया, सूडान, अरब लीग, अफ्रीकी यूनियन, यूरोपीय यूनियन जी बि इसराइली कदमनि जी मज़म्मत। ऐं ओलहंदे हवाउनि जो सिलसिलो अॼु खां मुल्क में दाख़िल थियण जो इम्कान। ईंदड़ कुझु ॾींहंनि में मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जी अॻकथी थी। मौसमियात खाते मूजिबि बलूचिस्तान जे 23 ज़िलनि में अॼु खां 31 दिसंबर ताईं वसकार जो इम्कान आहे। सुभाणे खां 1 जनवरी ताईं चित्राल, सवास, शांगला, कोहिस्तान,
बिटग्राम, बांसरा, कोहाट ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति पइजी सघे थी। गिलगित बल्तिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी बरसाति ऐं बर्फ़बारी जो इम्कान ज़ाहिर।